नाज़रीन, शिकारपुर पुलिस मुख्तलिफ फंदन ते ॾोहारियुनि जे घरनि मथां कार्रवायूं कंदे हिकु मुबैना ॾोहारी खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। तफ़सील मालूम कयो था ज़ेब जोखियो टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। ज़ेब, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, शिकारपुर ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस ॾोहारियुनि जे गिरफ़्तारियुनि लाइ लखी गुलाम शाह लॻ तंतन जो ॻोठु आहे उते चढ़ाई करे ॾिनी आहे, जंहिं दौरान ॾोहारियुनि ऐं पुलिस विच में फायरिंग थी आहे। फायरिंग जे ॾेवड़ दौरान गोलियूं लॻण सबबि हिकु मुबैना ॾोहारी गुल मोहब उर्फ़ मीर पुट रज़ाक तणत जतोई ज़ख़्मी थी पियो आहे, जंहिंखे पुलिस ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे वरितो आहे। जॾहिं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पुलिस चढ़ाइण दौरान अहलकारनि हिकु जेका मुबैना ॾोहारी आहिनि उनजी लांडगी आहे उनखे पिणु ड्राहे पट करे छॾियो आहे। ॿिए तरफ़ DSP लखी गुलाम शाह मोहम्मद अली सूमरे राब्ते करण ते ॿुधायो आहे त शिकारपुर ज़िले जे 8 खां 10 थाणनि जी जेका पुलिस आहे उहा लखी लॻ फाटक 2 भरिसां लाड़काणे रोड ते वाक़िअ DSP ऑफिस जे पुठियां वेठल तणत जतोइनि जे घरनि ते चढ़ाई कयूं, जंहिं दौरान पुलिस मुख़्तलिफ़ केसनि में घुरबल ॾोहारियुनि जेको आहे पुलिस मथां फायरिंग करे ॾिनी आहे। जवाबी फायरिंग दौरान हिकु ॾोहारी माणक जी वांड वासी गुल मोहब उर्फ़ मीर पुट अब्दुल रज़ाक तणत जतोई खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो अथऊं। DSP लखी जो चवणु हो त पुलिस कार्रवाई दौरान ॾोहारियुनि जी हिकु लांडी पिणु ड्राहे पट कई अथऊं। संदसि चवणु हो त ॾोहारी जेसिताईं कानून ॾाढो पेश न थींदा तेसिताईं संदनि ख़िलाफ़ अञा वधीक कार्रवाई तेज़ कई वेंदी। जी ज़ेब जोखियो जी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।